साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे सची दोस्तीअ जो मिसाल। अगरि जे पंहिंजा 5 मिंट सीड़ाए अची हीअ कहाणी खे गौर ॾेई तव्हां ॿुधंदो त इनशाला तव्हां हिन मां कुझु न कुझु सिखंदव। साईं हिकिड़ो हो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे सो हुनजी बादशाहीअ में एतिरो त ख़ुशहाल मुल्क हो, कंहिं शइ जो न अवाम खे टेंशन हो न बादशाह खे, उन वटि हर शइ जी सहूलियत हुई। सौदे वापार जी, पर हर शइ जी सस्ताइप जी, पर हर शइ जी सहूलियत हुई। ही असां वारा बादशाह जेका आहिनि हिन महिल बाहि ॿारियूं बीठा आहिनि, अॻे ज़माने में इहे न हुयूं। सो हाणे कुदरत मुंहिंजी अलाह जी उन ई बादशाही हुई, जंगल जे विच में ऐं पहाड़नि जे विच में हुई बादशाही उहा। सो हाणे बादशाह जंहिंखे टेंशन ई कंहिं ॻाल्हि जो न हुयो त उन वक़्तु बादशाहीअ में हिकु शींहुं हुयो, शींहुं जंगल जो बादशाह। उहो अची हिन जे मुल्क में शहर में अची घिरंदो, कंहिंजी बकरी मारे वेंदो, कॾहिं माण्हूअ खे ईज़ा पुॼाए वेंदो, अची हिन ज़ियान करणु चालू कया शींहं। हिकिड़े ॾींहुं बादशाह दिलि में ख़्यालु करे अची भेड़ ते ॾोको हणाए सॼे अवाम खे घुराए अची इहो फ़ैसिलो कयईं त बाबा सॼा संगती आयो, केतिरा बि आयो, के आहिनि नागू मज़दूर माण्हू, हारी माण्हू आयो, पंहिंजो क़ीमती वक़्तु अची मुंहिंजे लाइ ॾियो। सो हीउ जेको ज़ियान थी थो वञे हेतिरो सॼो अवाम जी भलाई जे करे थो मां कयां, सो मुंहिंजो साथ ॾियो, इन जा पेरा खणाए मूंखे शींहुं इहो ॻोल्हे ॾियो त शींहं सां कुझु न कुझु ॻाल्हायूं। अॻे ज़माने में जानवर ॻाल्हाईंदा हुया, हाणे ज़माने में खणी नथा ॻाल्हाइनि, त इन सां ॻाल्हायूं त इन सां का डील करे छॾियूं त उहो भलो आहे, बाक़ी ईअं अची ज़ियान कईंदो त पोइ त वॾो कमु आहे। सो हीउ बादशाह नौकरनि ऐं वज़ीरनि सां गॾिजी अने अवाम सां गॾिजी हिन शींहं जा पेरा खणंदा 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 हलंदा वञनि पिया, होकारींदा जंगल जे विचों ओसे पासे मां सिधो सयूं वञी हिकिड़े पहाड़ जे अॻुगोह जे अॻियां बीठा। उन पहाड़ जे अॻियां हिकिड़ी गुफ़ा हुई जंहिंमें शींहं जी बराल डर हुई, उन शींहं अंदरि उन में वेठो। बादशाह सलामत सॾु कयोसि शींहं, शेर ख़ुदा जा ॿाहिरि निकिरी आ। शींहं न आयो। वरी चईं शींहं शेर ख़ुदा जा ॿाहिरि निकिरी आ, पर ही बादशाह जे सॾ ते कोन आयो। चए शींहं यार मुंहिंजा दोस्त तूं अॼु ॿाहिरि निकिरी आ। त टीं सॾ ते शींहं खे यार जे महिल चयईं त शींहं निकिरी आयो। शींहं निकिरी जो आयो त बादशाह खे हीअं मथे ॾिसी ऐं छा ॾियांसि खिलियो ऐं हेठि ॾिसी रुनो। बादशाह पुछा कई शींहं खां, टेवाल मथे ॾिसी तूं खिलिएं, हेठि ॾिसी तूं रुने, त इन जो मक़सदु छा आहे? बादशाह खे शींहं चवणु लॻो, अगरि जे तूं शींहं शेर ख़ुदा जा चई हा, 2 चकर चई वई, जे टियों चकर ईअं चवी हा जीअं मां गुफ़ा खां निकिरां हा ॿाहिरि, तूं छा तुंहिंजा वज़ीर अवाम टोटल खे मां झेड़ो कयां हा, विड़ां हा, खावां हा, कुझु बि ज़ियान कयां आहे, पर मूंखे दोस्तीअ जो लक़ब ॾिनो आहे तूं, दोस्तीअ जे करे हाणे इहो ई त मूंखे शर्म थिए त जेकर इहो मां न कमु कयां, इन करे रोआं थो त माना इहो कमु भलो थियो न थियो, ऐं खिलां इन करे जो त तूं मुंहिंजो दोस्त थी वई। हाणे तूं मुंहिंजो दोस्त आहे, जीअं तूं चवें हाणे ईअं थींदो। बादशाह खे ईअं शींहं चयो, सो दोस्तीअ जो लक़ब वॾो आहे, मां तुंहिंजो कुझु बि नथो कयां, जीअं चवें। चई तूं मुंहिंजो ज़ियान करे थो वञे, मुंहिंजी बादशाही में अची मुंहिंजा माल मारे थो वञे, अवाम खे बि नुक़सानु पुॼाए थो वञे, बहरहाल मां तो चवां इहो कमु तूं न कर। चई तूं जीअं चवंदे तीअं थींदो, तूं चवंदे त मां हे शहर सॼी दुनिया इलाइक़ो छॾे वेंदुमि हलियो, जेकॾहिं चवंदे त मां हिते ई रहंदुमि, पर तुंहिंजी शइ खे कॾहिं बि नुक़सानु न पुॼंदुमि, न माण्हूअ खे न ढोर खे, भई जंग जा जानवर मारे पियो, मां कमु पंहिंजो खाईंदुमि पीअंदुमि, पेट गुज़र कंदुमि। हाणे त शींहं हिन जी दोस्ती थी वई, शींहं हिन जी ज़बान ते एतबार कयो, बादशाह बि ऐं शींहं बि हिन जी ज़बान एतबार करे ऐं बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत हिकिड़ो मूंसां वाइदो कर। बादशाह जो कहिड़ो? जॾहिं बि तूं पंहिंजो पुट जी शादी कराए त मूंखे लाज़मी घुराइजांइ। हिन जो बादशाह जो इहो वाइदो आहे, जॾहिं मां पुट जी शादी करायमि लाज़मी तोखे घुराईंदुमि। सही वाइदो हिक ॿिए खे इक़रार ॾेई हीउ अवाम सिधो बादशाह वज़ीरनि सिधो मोटी पंहिंजी बादशाहीअ में आयो। बादशाह जो पुटु निंढो हो, अॼु निंढो सुभाणे वॾो, नेठि हली जवान थियो। सही हाणे वधि के ॻाल्हि खे खुटाइणो आहे त हुन बादशाह जे पुट जी शादीअ जो टाइम अची वियो। सही धूम धाम सां शादी थिए पई, कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं, सही धूम धाम सां कमु हले पियो। हाणे सही ॿिए विलायत में हिन जो तारीख़ बदिले, रिश्तो बदिलो, हाणे हितो बादशाह पंहिंजी ॼञ कढी रवानो थी पियो। हलंदे हलंदे जंगल जा टपण वारो थियो त वज़ीर खे यादि करो, ॼणो बादशाह सलामत तूं शींहं सां वाइदो करियुमि, जॾहिं मां पुटु परणाईंदुमि तोखे वतियूं ईंदुमि हलंदुमि। सो उहो
अरे बादशाह सलामत मथे खतरी बणा शींहं खे सच में कोन ॿुधायो अथमि। वज़ीरनि खे चई वारो कर ही घोड़ो अथव मुआरो घाओ कायो बादशाही, सो वञो शींहं खे इहो सॾु ॾेई अचो। सही वज़ीर अची भॻो ते हुन बादशाह जो घोड़ो काए काए हलंदे हलंदे वञी शींहं जी गुफ़ा वटि पुॻो, उन वटि दर वटि। शींहं खे चई त शींहं दोस्त यार, चई तेरी ॾाबा निकिरिया ऐं बादशाह जे पुट जी शादी आहे, सो ॼञ तुंहिंजे इंतज़ार में बीठी आहे, सो फलाणे कुंड ते। शींहं साईं ॾाढो ॿुधो हिन जी ख़ुशी। साईं शींहं ऐं वज़ीर अची पाण में भॻा अथई, सिधो सौ अची हुन ॼञ में जीअं महिल शींहं पुॻो त सॼो अवाम थरथले थी वियो। माइन में रीहूं पइजी वियूं। शींहं चयो त कुझु बि न कंदुमि मां, मिड़ियो तव्हां घबरायो न, मां कुझु बि न ईज़ा कंहिंखे बि न ॾींदुमि। बसि हिन जे बादशाह सां मिलियो, चईं त हल त हलूं। हाणे बादशाह ऐं वज़ीर ऐं नौकर ऐं ॼञ ऐं शींहं इहे हलंदा होकारींदा वञनि पिया हिननि खे कीअं बरबेरान में अची हिननि खे राति पई। राति जो पई त वज़ीर बादशाह हुकुम कयो वज़ीरनि खे ऐं चौकीदारनि नौकरनि खे त बाबा राति हिकिड़ो हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां चौकी ॾिए पेरो ॾिए, सो राति कहिड़े हिसाब सां पेरो ॾियणो आहे, कुझु बि थी सघे थो, भर मुल्क लॻो पियो आहे, कुझु बि थी सघे थो, सो एतबार को बि न आहे, सो पेरो ॾियणो आहे तव्हांखे। शींहं बादशाह शेर ख़ुदा जे चयो बादशाह सलामत, हे इंसान ऐं बचा केतिरो पेरो ॾींदा, हिननि खे बि चओ इहे निंड कनि, राति तव्हां सभिनि जो पेरो मां अकेलो ॾींदुमि। सियाणे शींहं चयो त भाउ तोखे कीअं चऊं, चए कुझु बि न वठि, टेंशन को बि न वठि, हिननि खे तूं आराम करण ॾे, टेंशन न वठि, इहो कमु मूं ते आहे। साईं शींहं साॼी राति पेरो ॾिनो। साईं हाणे शींहं हिन पेरे ते हुजे, हिकिड़ो वणु हुजे, उते बड़ो हुजे या कहिड़ो बि वणु हुजे, उन ते मैना ऐं तोतो वेठा वञनि। तोतो ऐं मैना वेठा वञनि, मैना न तोतो न मैना, ओ मामो ऐं भाणज वेठा वञनि, तोतो ऐं ॿई वञनि मामो भाणज। सो हाणे भाणज पियो चए मामा खे, चए मामा ॾे को हाल हवाल दुनिया जो। चए भाणज कहिड़ो तो हाल हवाल वठे, सो हाणे मुंहिंजी हाणे पीर सी थी वई आहे, मुंद ख़तम थी विया, तव्हां नवां जवान आहियो, तव्हां पंहिंजी दुनिया जो को हवाल ॾियो। चई मामा हाणे मां अञा नौजवान आहियां, हाणे अञा कंहिं ज़माने जी ख़बर न आहे, तुंहिंजी हेतिरी उमिरि आहे, तूं कुझु तजुर्बो तोखे आहे, तूं हवाल ॾे। हाणे मामो तो भाणज खे चवे ॿुध भाणज, ही जेको घोटु अॼु वञे थो पियो भाणजण, इहो वेंदो उते हिकु कुराड़ी लस्सीअ जो थांव खयूं अचे, उनखे बादशाह खे अचे पियारींदी, बादशाह खे ॾींदी हथ में अञा, त उन में ज़हर लॻल हूंदो, बादशाह खे ज़हर वठंदो, बादशाह मरी वेंदो। इहा ॻाल्हि शींहं ॿुधे पियो। चए मामा वरी इतो जे बची वञे, चए इतो बची वञे न, अंदरि वरी कुंवार ॾे, त उन्हनि खे रसम हूंदी आहे खीर जी, सो खीर जंहिं महिल बादशाह खे पीआरींदा, पोइ कुंवार खे पीआरींदा, उहो खीर पीअंदो त बादशाह मरी वेंदो। चए उतो बि बची वञे, चए उतो बची वियो न, पोइ लाऊं लियारे उते कुंवार जे घर में, उते माइटनि जे घर में राति रहाईंदा, त उतो वरे मों हिकिड़ो नांग वासीम लड़की अचे हिन घोट खे डंग हणंदो, वरी घोटु मरी वेंदो। चई मामा जे उतो बि बची वञे, चई उतो बि बची वियो न, जेको ही ॻाल्हि ॿुधे थो पियो, इहा बादशाह सां ॻाल्हि कंदो, त उहो वरी पुत बाण बणिजी वेंदो, पथर जो बणिजी वेंदो। हाणे इहे शींहं ॻाल्हियूं ॿुधियूं सॼियूं हिन में तोते ऐं मामे भाणज जूं। सो हाणे बस हिन खे ख़बर पइजी वई शींहं खे। सो हाणे ख़ैर सां थी सुबुह, हाणे शींहं चयो पंहिंजे बादशाह दोस्त खे त हाणे ॾिस, मां हाणे जो हलण जो कमु न आहे, सो हाणे तव्हां वञो था ॿिए बादशाह में, सो वरी माण्हू कुझु किरोध कनि, तुंहिंजे करे कुझु थिए जा मूंखां टिजनि, सो मां कोन थो हलां। शींहं चयो तव्हां बादशाह सलामत वञो। बादशाह सलामत चयुसि ईअं न थींदो दोस्त, तूं अहिड़ो मुंहिंजो प्यारो, तोखे हलणो पवंदो। बादशाह सलामत चयुसि मुंहिंजो हिकु शर्त आहे, मूंखे वठी हलंदे त शर्त आहे मुंहिंजो हिकिड़ो। चई बादशाह सलामत जो शर्त ॿुधाए। चई मां घोट खां परे न थींदो, मां घोट सां गॾु हलंदुमि, जीअं जॻह ते आनर हूंदो उन जॻह ते आनर मां हूंदुसि, सो वरी कुंवार सां वञी सुम्हंदो ते बि घोट सां अंदरि मां कमरे में हूंदुसि, मां घोट खां परे न थींदो। मां हिन जो मूंखे वाइदो क़बूल आहे। बादशाह वरी हिन खां शींहं वाइदो वरितो दोस्त पंहिंजे बादशाह खां। सही हलो हकलंदा होकारींदा वञनि पिया। ख़ैर सां साईं पुॻा उते बादशाह जे उन में साईं वाकई ॾिसे थी पई हिकिड़ी औरत अचे थी पई, लोटो टिकण ते त टच कर ॾींदी थी अचे टप। सो देरी न कई, शींहं हिन खे पासो ॾेई पुछ जो हयो त कुराड़ी फक वञी कयो लोटे सिधो उहा लसी बि हाराए छॾियईं।
हल से अंदर वरी असां तैयारी थी वई। हिकु कुराड़ी लोटो वटो खयूं पिया, अचे उहो खीर वारो माप वारो जंहिं खीर ढुक हुन को भराईंदा हुन को भराईंदा। सो या कुराड़ी अञा बिजो ई कोन पुगी त उनखे पुछियो ईअं खीर खे, त खीर हारजी वियो। हल हाणे बादशाह जो पुटु हितां बि बची वियो। सही हिननि खे लाऊं ॾियारे पंहिंजे रस्म मुताबिक़ अची कमरे में बंदि करे ज़ाल मुड़ुस खे ऐं शींहं खे बि अंदरि वारणो पइजी वियो। हाणे साईं ही ज़ाल मुड़ुस ऐं शींहं ऐं माई सिधो माई डिॼे पई शींहं खे चए पई हाणे शींहं कढ त भला कुझु चटो कयूं। शींहं चयो त हाणे ॿियो कमु मां निकिरंदुसि कोन, बाक़ी हा तव्हां पंहिंजी रिली हिकिड़ी मूंखे ॾियो त मां पंहिंजे मथां विझी पंहिंजे कुंड में पजी थो रहां, जीअं मां हिते तव्हांजी अखि न पई, तव्हां पंहिंजे हिसाब सां चटो भले कयो। साईं हाणे ही छा वॾा रिली ॾेई मथां शींहं ऐं सुम्ही पियो। हिननि पंहिंजे हिसाब सां चटो कयो। खोड़ राति ताणी हिननि पंहिंजे हिसाब सां जेके केचरी करणी करे ही निंड पइजी विया। शींहं तो मुंडी कढी ॾिसे पियो वेठो त कंहिं महिल त उहो नांग अचे। हाओ सच में वरे तो अची अची डंग लड़कियो वकड़ हणी वरे त हेठि मुंडी लड़काए अञा डंग हणण वारी कोशिशि करे पियो त शींहं खणी ठका जो चंबो कढाए त नांग खे मारे विधई। पर नांग जो जेको रत जो फुड़ो हुयो त शहज़ादी जे गिटे ते पियो। हाणे शहज़ादीअ जे गिटे ते पियो। शींहं सोचियो जी इहो मुड़ुसु उथंदो घड़ीअ खां पोइ घर वारीअ खे जे चुमी थो ॾिए त इहो रत जो ज़हर हिन ते चढ़ी वेंदो, ही मुड़ुसु वरी मरी वेंदो, मुआरी महिनत सॼी पाणीअ में हली वेंदी। सो हाणे शींहं अहिड़ो कमु कयो। उतां हिकिड़ो ज़बान पंहिंजी उन गिटे ते घुमाए ऐं शहज़ादीअ खे जाग थी पई। शहज़ादीअ खे चई त भाई शींहं खाधियो पियो वञे या कुझु बि करे पियो, अलाए छा कयईं मुंहिंजे गिटे खे, हीअं फलाण पिन रड़नि में पइजी वई। साईं बादशाह बि पुॻो, उहो वज़ीर बि पुॻो ऐं सभु जेका बि हुया हुते तमामु रड़ियुनि में जो पइजी वई त ॿुधी घोट कुआॾे सभु हिन ते मटिजी विया शींहं ते। हाणे शींहं ते जो मटिजी विया त छा मसइलो आहे, छाजे करे तूं खाइण चालू कयो, बे नमक हरामी थो करे, हीअं तो दोस्त दोस्त खे मेणा ॾिना। सो शींहं चयुसि त अहिड़ो को मसइलो न आहे, पर मां तोखे ॻाल्हि नथो ॿुधाए सघां। चए बि ॿुधाए। सही हाणे हिनखे ॻाल्हि अचे साॻी ॿुधायईं त हीअं बादशाह तुम्हारे पुट सां वारदात हुई, मां इहो बचाईंदे बचाईंदे अची ही टेम थियो। सो मां नांग बि उहो मारियो, पर शहज़ादीअ जे गिटे ते उन रत जो फुड़ो अची वियो। सो मां ज़बान ते घुमाए छॾियोमांसि। हाणे ज़हर जेको आहे मोते ई आहे, शहज़ादीअ ते न आहे। शहज़ादी तुंहिंजो पुटु सही सलामत आहिनि। इहो लफ़्ज़ चवंदो वियो, उते ई शींहं जी किरियो। हाणे शींहं जो किरियो, बेहोश थी वियो या हुनखे मरी वियो, कुझु बि थियुसि। सो हाणे सही मसइलो सम्झ में न पियो अचेसि त हाणे छा कयां। हिन जो जेको पुटु हुयो जीअं परणायो, उन पीउ खे चयो बाबा हे सॼो कमु मुंहिंजे करे थियो आहे, मुंहिंजी ज़ाल जे करे। हाणे पंहिंजी नुंहुं वठी तूं घर हल, बाक़ी शींहं खे मां पंहिंजो पाण सां खई वतंदुमि घुमाईंदो। सो हाणे इहो खयूं पाण सां बादशाह जो पुटु घुमंदो अचे पियो, हलंदो हलंदो हिनखे जंगलनि में 2-3 ॾींहं हिनखे गुज़रिया। ही अचे पियो हाणे को न को फॉर्मुलो कहिड़े हिसाब सां शींहं खे ज़िंदा करण जो को मसइलो अचे। हिनखे राति कंहिं बर में पई आहे जंगल में, उते सागाई में मामो भाणज अचे, तोता वेठा पाण में। वरी अचे हुननि ॿिन्हिनि जी केचरी चालू थी अथई, ॾेहवाल मामा इहो शींहं हाणे जहिड़ो कीअं थींदो। के भाणज हाणे इहो शींहं ईअं जहिड़ो थींदो। ही बादशाह खे वॾो टेम थी वियो आहे, हिनखे 12 महीना थी विया आहिनि इन कम में रुलंदे, शींहं जहिड़ो न करे सघियो आहे। सो ही पहिरीं राति पंहिंजी ज़ाल सां मिलियो हो। सो बादशाह खे उते घर ॻोठ पुट ॼाओ आहे। सो उन पुट खे कोई हिनखे शींहं खे रत हणंदो तो शींहं ही सही ज़िंदा थी वेंदो। इहा ॻाल्हि उन वज़ीर जे बादशाह जे पुट ॿुधी अची शींहं खे उन महिल राति जो ई कुलो ॾिनी, घर ॾे आ गई अथई। हलंदो होकारींदो वञी उते घर पुॻो अथई। अञा घर खां परे हुयो, ज़ाल खे ॾिठई, ज़ाल ॾिठसि मुड़ुसु मुआरो अचे थो पियो, शींहं खे खयूं। उते ई ज़ाल खे हक लॻी त मुआरो पुट बि खयूं अचु ऐं छुरी बि खयूं आहे। से हाणे माई मुड़ुस जो आर्डर ॿुधो, छुरी बि खईं, पुट बि खयईं, अची उन जो रत ॾिने हयईंसि। सीर ॾिने पे त घर वारी पंहिंजे झले पईसि त सीर न ॾे, पाण में ज़ाल मुड़ुस जो जहिड़ो पजियो। अलाए कीअं त थोरो जीर अची वियो छोकिरे खे, रत जो टेपो अची शींहं जे मथां पियो। शींहं उथी वेही रहियो, शींहं जो उथी वेही रहियो, छोकिरो बि बची वियो, हाणे शींहं बि बची वियो। साईं ॾाढा ख़ुशि लॻा पिया। वरी धूम धाम सां साईं वरी साॻी नई सही ख़ुशी चालू थी वई। साईं कल्ह ॾिठा ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। सो शींहं वफ़ादारो पंहिंजी दोस्तीअ जो मिसाल करे ॾेखारियईं, पर वफ़ादारी त हुनजे पुट बि ॾेखारी। हक़ हुनजो नमक हुनजी वफ़ादारी जो मिसाल अॼु बि क़ाइमु आहिनि। दोस्ती चइबी आहे त इन खे चइबी आहे जो हर क़दम में ख़बर पए त दोस्त मुंहिंजो मुसीबत में त उनजो साथ ॾींदो अचे।
त हीअं जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि पसंदि अचे त सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणो जीअं त हर वीडियो तव्हां वटि पहिरियां मुंहिंजो पुॼे। सभ खां पहिरियां याली मदद ऐं दुआनि में यादि रखंदो क़ुर्बान अब्बासीअ खे।